जमयत उलमा इस्लाम यूनिट बांधी जो अहम इजलास अमीर मौलाना अब्दुल हलीम मेंगल जी सदारत हेठ मदरसा अनवारुल हुदा बांधी में थियो। जॾहिं त इजलास की कार्रवाई मौलवी अनवर लाशारी हलाई, जंहिंमें जमायत ते समाजी अगवाणन ऐं शहर जे मोहतदीन शिरकत कई। इजलास में हाजी इमाम दीन बुगटी, डॉक्टर अता मोहम्मद गौरी, इल्म दीन मल्हा, शफी मोहम्मद ब्रोही, उस्ताद मौला बख्श चांडियो बयान कयो ऐं कारी गुल मोहम्मद मेंगल, कारी अब्दुल कुदूस मेंगल मौजूदा सूरत हाल ते तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी ऐं जमायत के कारकर्दगी रिपोर्ट पेश कई। जॾहिं त हाफ़िज़ अब्दुल अज़ीज़ मेंगल मथां थियल हमले खां पोइ जी सूरत हाल ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई। मुहर्रमुल हराम बाबति सलाह मशवरो कयो वियो ऐं ॿियनि मसइलनि ते पिणु तफ़सीली सलाह मशवरो कयो वियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।